पंहिंजे घर ते सभिनी ॿारनि खे हिरासा करे जेको आहे तशदुद करे हिन नंढड़े भाउ खे जेको आहे खयूं विया आहिनि। उन खां पोइ असां थाणे ते वियासीं। थाणे ते चयोसीं त भाउ जेका आहे असांजे घर ते रेड थियो आहे, का थाणे ते एंट्री कोन, असांजी का FIR न वरिती वई। कुझु टाइम पहिरियां मुंहिंजे घर ते रेड करे मूंखे खयो वियो, जंहिंमें मां वाज़े तौरु चयुमि त मां दहशतगर्द आहियां या मां क्रिमिनल आहियां या मुंहिंजे मथां को केस आहे त मूंखे ॿुधायो। जहिड़ी कोर्ट में चवंदो, जिथे तव्हां पंहिंजे इदारे में चवंदो, कंहिं कुंड में चवंदो बि त मां तव्हां वटि अची पेश थींदुमि, पंहिंजो पाण खे मां पेश कंदुमि। त मुंहिंजे मथां का ब्लेम आहे, मुंहिंजे मथां को एलिगेशन आहे त तव्हां उहो ॿुधायो जेको आहे। पोइ बि जेका आहे माना मुंहिंजे मथां अहिड़ी का शयूं, जॾहिं हिननि जूं का शयूं साबित न थियूं त उन खां पोइ जेको आहे असांजे मथां केस हलाइनि था पिया। उन खां पोइ वरी हाणे हे ॿीहर अची मुंहिंजे घर ते रेड करे मुंहिंजे मासूम भाउ खे खणी विया आहिनि। अगरि उनखे कुझु, उनखे का बि तकलीफ़ आई, अगरि उनखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेदार जेका हितां जी गवर्नमेंट हूंदी। पीपुल्स पार्टी ईअं न सोचे त ईअं असां सां सदाईं ज़ुल्म कंदी ऐं असां ईअं उन्हनि खे हलणु ॾींदासीं। हाणे कुझु बि कोन थींदो। हाणे पीपुल्स पार्टी जी रस्ता रोक कंदासीं। क़ौमी कारकुननि खे मां चवां थो हिननि जे घरनि ते टंगनि त कीअं हिननि असांजी सिंध जी धरती खपाई आहे, कीअं हुननि जी मालकी ऐं वारसी कयो। उथो जागो। हिननि बैरिया टाउन जहिड़े नाले में हिकिड़ो नाम नियाज़ जेका आहे मलक रियाज़ जे सां गॾु जेका आहे आसिफ़ ज़रदारी जेको आहे हीउ सभु कुझु कराए थो, जेको मतिलबु असां क़ौमी कारकुननि खे चुप कराइणु चाहे थो। हीउ सभु कुझु आसिफ़ ज़रदारी आहे।